सिंध हिकिड़ी पुरअमन सिंध है, सूफ़ियन जी ज़मीन है। उन जे मथां ही बर्बरियत, ही लाक़ानूनियत, सिंध सॼी खे तव्हां नीलाम करियो, तीनवाल करियो। माण्हू पुरअमन अची पंहिंजे सिंध जो केस पेश कनि, रोड ते अची बीहनि, ख़ाली हथे अची बीहनि। तव्हां पंहिंजा वंगारी घुरायो, पोइ ज़ियाल अंजार जहिड़ो दलाल माण्हू उन्हनि फायरिंग कराए, उन्हनि माण्हुनि खे शहीद कराए। असां सम्झूं था ऐं उहे माण्हू रोड ते लाश रखी, ज़ख़्मी रखी उहे विहनि। असां सम्झूं था ही सिंध जी सूरत हाल हिकिड़ी ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे। न ही मुल्क जे फ़ाइदे में आहे, न क़ौम जे फ़ाइदे में आहे, न ही त दलाल आहिनि। ऐं चवां थो त ही अहिड़ी बर्बरियत, अहिड़े क़िस्म जो असां ॾिसो हिते का सियासत न करण आया आहियूं। इन करे छो जो असांजो भाउ उन जो मड़ पियल आहे, हिकिड़ो दोस्त ज़ख़्मी हालत में पियो आहे। असां सम्झूं था त असांजो दिलि फाटे थो, असीं तकलीफ़ में आहियूं। मुंहिंजी हींअर गाॾी में ईंदे वड़ाइच साहिब सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे, को राति में देरि सां आयो, तंहिं करे आउं सम्झां थो असां टाई अप कयूं था। मोरोबार जे सदर सां मुंहिंजी कादिर भाई साहिब वारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उहे बि अॻियां इंतज़ारु कनि था त असां हिकिड़ो दोस्तनि सां गॾिजी वेही लाहे अमल ठाहे हिकिड़ी जेका सूरत हाल आहे। राति मूं हंगामी तौर ते हैदराबाद बार एसोसिएशन में हिकिड़ी कॉन्फ्रेंस घुराई, मीटिंग घुराई, जंहिंमें असांजा उहिदेदार साईं इसरा चांद साहिब, हाईकोर्ट बार जो जेको जनरल सेक्रेटरी साहिब आहे, या रमी ज़बड़ू साहिब जेके खज़ानची आहिनि, उहे उते मौजूदु हुया डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जा। असां उन हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस में बि उहे सभु शयूं चयूं आहिनि त ही ज़ुल्म आहे, ही सियाती आहे, ही किथे आहिनि। 4 तव्हां सोफ़ा सेट साड़ाए तव्हां पुरअमन सिंध खे जो मैसेज ॾियणु चाहियो था त उहा सिंध हिकिड़ी तशदुद पसंदि सिंध आहे। असां तव्हांखे इहो न करणु ॾींदासीं ऐं कंहिं बि तरीक़े सां इहो तव्हांखे ही केस हिननि दोस्तनि जा जिन खे जेका तकलीफ़ पहुती आहे, इहे हिननि जा खून रायगा न वेंदा। इहे ज़ियाल अंजार तव्हांजी घाटे में आहिनि, तव्हांजी गिची में आहिनि ऐं तव्हां ॾिसंदो त तव्हां सां हशर कहिड़ो थींदो। ऐं असां दोस्तनि सां गॾु आहियूं हिन ॾुख जी घड़ी में। हर अमल सां असां हिकिड़ो मिंट न वेठा आहियूं। जीअं राति ख़बर पई आहे, असां तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते, मीडिया ते, ऐं कम अज़ कम उन शइ में असां पंहिंजो जेको बि असांजो किरदारु हूंदो, जेको बि रोल हूंदो, असां रोल अदा कंदासीं। उन खां सवाइ ऐं ख़ुदि जेके पार्टियूं हिकिड़ियूं त हुकूमती धुर जूं पार्टियूं आहिनि, ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, जेके ॿिया माण्हू आहिनि, उन्हनि सभिनी खे आउं चवां थो सिंध जा धणी थियो, सिंध जा मालिक थियो, सिंध जे माण्हुनि जी मालिकी करियो। अचो बीहो, गॾिजी पियो। ऐं ही जेको केस आहे, ही उहे दोस्त आहिनि जिन असां वकीलनि जूं ख़िदमतूं कयूं, जेके असां सां बीठा रहिया, जिन असांजा हथ पे चुमिया, जिन असांजे मथां गुलनि जूं वर्काऊं पे कयूं। असां कम अज़ कम अहिड़ी सिंध खे अहिड़ी तकलीफ़ में आउं नथो ॾिसी सघां। ऐं इंच ब इंच तव्हां दोस्तनि सां गॾु हूंदुसि। महिरबानी। मतिलबु का बि अहिड़ी ॻाल्हि कार्रवाई जेका थियणु खपे या ॿियो टियों का बि न यानी इंतिज़ामिया हुजे, पुलिस जी हुकूमत हुजे, इन हिसाब सां इंसाफ़ लाइ साईं ॻाल्हि ॿुधो, ॾिसो असां इन ते सोचींदा आया आहियूं। वकीलनि सां मूं सलाह कई आहे, भाॼियुनि सां सलाह कई आहे, सभिनी दोस्तनि सां कई आहे। हींअर बि आऊं 10 मिंट 15 मिंट दोस्तनि सां हिते वेही यकजहती जो इज़हार करे पोइ असां शयूं ज़ाहिर आहे। ऐं ॿार में वञा थो, ॻाल्हि ॿुधो था, ॿार में वञा थो। ऐं ॿार में छो जो असांजो घर ॾिसो ॿार आहे वकील जो, असीं हुते वञी सभिनी दोस्तनि सां मिली हमसलाह थी करे जेको बि लाहे अमल हूंदो, जेका बि शइ हूंदी, पोइ उन्हनि जे जेके शहीद जो वारिस आहे या जेके उन सां गॾु जेके ज़ख़्मी दोस्त आहिनि, उन्हनि सां पोइ कोऑर्डिनेट करे असांखे छा करिणो आहे उहो हलिया में असां हिकिड़ो ॾींदासीं। ऐं उन खां सवाइ आउं तव्हांखे इहो बि अर्ज़ु कयां त मिंट मिंट ते रस्ते ते ईंदा रहिया आहियूं। त आमिर नवाज़ वड़ाइच मूंसां राब्ते में आहे ऐं असां हिक ॿिए सां राब्ते में आहियूं। ईअं कोन्हे त असांखे तकलीफ़ न आहे या उन्हनि खे तकलीफ़ न आहे दोस्तनि खे। पाकिस्तान लॉयर्स कन्वेंशन आहे लाहौर जे अंदरि, जंहिंजी स्ट्रेंथ 40,000 वकीलनि जी आहे। उते कन्वेंशन
उन में भी ये सभु मुद्दा रखियल आहिनि। असां पंहिंजो केस इंटरनेशनल लेवल ते विढ़ण पिया वञूं, असां हिननि खे माफ़ न कंदासीं कंहिं बि तरीक़े सां। थैंक यू। ऐं अॼोको ही वाक़ियो जेको आहे इहो आउं सम्झां थो त MRD तहरीक में मार्शल लॉ जो जेको वाक़ियो हुयो उनखे दोहरायो हुयो। जेका बरबरियत हिते मोरो जे रवासियुनि सां मार्शल लॉ दौर में थी, उहे उन वक़्तु सभु पीपुल्स पार्टी जा। ऐं असीं सम्झूं था त उन वक़्तु उहे जेके पीपला हुया उन्हनि जी असां मालिकी कई, उन्हनि जी साईं इमदाद मोहम्मद शाह मालिकी कई, ऐं उहे अॼु जॾहिं वॾा थिया आहिनि त उहे पाण ज़िया थी विया आहिनि, ऐं उहे पाण ज़िया थी विया आहिनि, ऐं पाण खे हिन दुनिया जो ऐं हिन इलाइक़े जो मालिक सम्झनि था। असीं सम्झूं था त सिंध जो शऊर एॾो निधण को न आहे, उन्हनि खे अकेलो न छॾींदासीं। सिंध जे शऊर खे, सिंध जे क़ौमी कारकुननि खे जेकी पुरअमन रहिया आहिनि, असीं चऊं था त पुरअमन क़ौमी कारकुननि ते गोलियूं हलाइण बुनियादी इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, ऐं उन्हनि माण्हुनि ते केस दाख़िल थियणु घुरिजनि, उन्हनि माण्हुनि जूं गिरफ़्तारियूं थियणु घुरिजनि, भली उहे केॾा बि बाअसर छो न हुजनि। तंहिंजे करे असां पंहिंजी सॼी वकील बिरादरी समेत तव्हां दोस्तनि सां सलाह मसलत करे जंहिं बि नतीजे ते पहुचंदासीं, गॾियल सलाह सां कंदासीं, गॾियल मशवरे सां सभु कुझु कंदासीं, ऐं असांखे उमेद आहे त तव्हां बि असांखे मायूस न कंदव। सभई दोस्त जेके आहियूं गॾिजी, छो त ॿधीअ में ताक़त आहे, जेतिरो ॿधी कंदासीं ओतिरी असांजी ताक़त हूंदी। बाक़ी ही शयूं जेके आहिनि, ही जिदोजहदूं जेके आहिनि, उहे तारीख़ जो हिकिड़ो तसलसुल आहिनि, उहे पयूं हलंदियूं। इहे जिदोजहदूं पयूं हलंदियूं, इहे रुकबियूं कोन। तंहिंजे करे असां वरी बि हिन वाक़े जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था, ऐं इहो मुतालबो करियूं था त हिकिड़ी आला सतही कमीशन जोड़ी वञे, जुडिशियल कमीशन जोड़ी वञे, छो त सलाउद्दीन पवर साहिब जहिड़े जजनि जे, हिननि जा आइनी जज न, जेके हिननि आइनी जज मुक़ररु कया आहिनि, पंहिंजा कारकुन, पंहिंजा जियाला, अहिड़नि क़िस्म जे जजनि खे असीं तस्लीम करण लाइ तयारु न आहियूं। ऐं उहा कमीशन बि हुजे त अहिड़नि माण्हुनि जे विच में हुजे, नेतनि माण्हुनि ते गोलियूं हलाए तव्हां उन्हनि खे रोड ते तव्हां इन्हनि माण्हुनि खे मजबूर करे छॾियो आहे। ऐं सम्झां थो आहे कि मोरो विटनाम थियल आहे, तव्हां ऐं सिंध गवर्नमेंट खे, ऐं सिंध गवर्नमेंट जे हिकिड़े को आहे तव्हांजी असेंबली में को गैरतमंद माण्हू, सरदार छा वॾियूं भड़कियूं हणंदो आहे सिंध ते, जो कपिड़ा पातल आहिनि, फलाणा आहिनि, आहे को तव्हां में को हिकिड़ो गैरतमंद माण्हू, या को हिकिड़ो गैरतमंद माण्हू असेंबली में न आहे वेठल जेको वेही सिंध जे हिन मासूम शहीद ते वेही ॻाल्हाए ऐं रेज़ोल्यूशन ॾे त तव्हां बर्बरियत कई आहे, जालंजार जो घेराव थियणु घुरिजे। महिरबानी ॾिसो, असांजी तमामु सिधी ॻाल्हि आहे, बबर लोहे में 12 ॾींहं जो धरणो, वकीलनि खे इंतहाई वॾी कामयाबी थी, सिंध जा माण्हू, सिंध जो शऊर असां सां गॾु बीठो, हिकिड़ी मुनज़म साज़िश तहत हिकिड़ी सोशल मीडिया ते, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, सोशल मीडिया ते हिकिड़ी तक़रीब हलाई वई, हिकिड़े क़िस्म जो माना सोशल मीडिया ते हलायो वियो, कुझु कोन्हे थियो, कैनाल कैंसिल कोन्हे थिया, ही कोन्हे थियो, हू कोन्हे थियो, उहा ख़ुदि बि हिकिड़ी साज़िश हुई। ऐं उन खां सवाइ सॼी राति, आऊं वॾाए साहिब सां गवाह आहियां, सॼी राति सिंध जे माण्हुनि खे जीत मिली, उहा जीत न मल्हाइण ॾिनो, उहा ख़ुशी न मल्हाइण ॾिनो। ही सिंध जे माण्हुनि जे ख़ुशियुनि जा कातिल आहिनि। जॾहिं असां चयो त बाबा 6 कैनाल कैंसिल थिया आहिनि, पोइ अॻिते तव्हां छा करणु चाहियो था उहो अलॻि मुद्दो आहे, पर फ़िलहाल उहे कैंसिल थिया आहिनि त छॾियो त सिंध जा माण्हू उन ख़ुशी में वापसि थी वञनि। तॾहिं असांखे सॼी राति इन्हनि पीपल्स पार्टी जा लाॻापियल दोस्तनि उन्हनि इंगेज करे रखियो। असीं सम्झूं था अहिड़े क़िस्म जूं साज़िशूं सिंध हाणे बर्दाश्त न कंदी। पुरअमन सिंध खे तशद्दुद में ही कन्वर्ट करणु चाहिनि था। हिननि जी हिकिड़ी माना सोचल सम्झ साज़िश आहे। उहे माण्हू जेके ख़ाली हथे, कल्ह असां ॾिठो कि पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। आउं त शामिल आहियां हर तरीक़े सां, तव्हां सां गॾु बीठो आहियां। राति बि असां हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस मूं घुराई। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन हैदराबाद, 4 नंबर सिंध जी वॾी सूबे जी बार आहे,
हाणे मूं अचणु शर्त कादिर भाई साहब सां ॻाल्हायो आहे, कोराई साहब शायदि सुबुह जो उहे टल हो ऐं मौजूदु बि हुयो। उन चयो असां वेही आया आहियूं, तव्हां अचो त वरी पाण में जेका आहे थोरो सलाह करे पोइ वरी उन्हनि जे वारसनि सां, उन्हनि जे लवाकिन सां ऐं उन्हनि जे दोस्तनि सां ॻाल्हाए हिकिड़ो को लाइ अमल ठाहे जे गॾियल। ओसीं ताईं आऊं एटलीस्ट सिंध हुकूमत खे इहो चवां थो, तव्हां अलाए केतिरा नौजवान गिरफ़्तार कया आहिनि, हिकिड़े तरफ़ माण्हू मारियो, ॿिए तरफ़ उन्हनि खे खणी ATC कोर्टनि में पेश करियो। ही बर्बरियत सिंध जो माण्हू क़बूल न कंदो। ही 7 करोड़ माण्हुनि जी सरज़मीन आहे, ही हिकिड़े माण्हू जी सरज़मीन आहे, 7 करोड़ माण्हुनि जी सरज़मीन आहे। जे तव्हां हिन मुल्क खे हलाइण चाहियो था, हिन मुल्क जा ख़ैर खवायो, पोइ मुल्क ईअं न हलंदा आहिनि। मुल्क हलंदा आहिनि प्यार सां। असां पहिरीं चयो जॾहिं एतजाज़ हसन पे चयो त रियासत की मां के जैसी, लेकिन असां सम्झूं था रियासत उहो पंहिंजो ट्रस्ट विञाए चुकी आहे। अॼु तव्हां मूंखे ॿुधायो उन जो अहिड़ो ॾाइण जहिड़ो जेको तव्हां हिकिड़ो परसेप्शन ॾिए थो। ज़ियाल अंजार खे पहिरीं त हटायो पंहिंजी जॻह तां, पोइ ॾिसूं था त बाक़ी गॾिजी दोस्त जेको लाइ अमल ठहंदा। ऐं असांखे ख़बर आहे सिंध जे माण्हुनि असांखे न पहिरीं मायूस कयो न हाणे मायूस कंदा। ऐं आउं सम्झां थो त इंतिहाई असांखे ॾुखो ईंदड़ अमल आहे, इंतिहाई ॾुखो ईंदड़ अमल आहे। हिन जी जेतिरी मज़मत खां मथे जी ॻाल्हि आहे, ही मज़मत खां मथे जी ॻाल्हि आहे। माण्हू ख़ाली हथे माण्हू हींअर बीठा आहिनि। ॾिसो त सही, कहिड़ो माण्हू आहे जेको हथियार बंद आहे, कहिड़ो माण्हू आहे जंहिंजे हथ में पथर आहे, कहिड़ो माण्हू आहे जेको छा आहे उहो सिर्फ़ु ख़ाली हथनि ते पंहिंजो मयत रखी वेठा आहिनि। तव्हां भेणा मयत रखियो वेठा आहिनि, उन्हनि खे शहीद जी उन्हनि खे तव्हां माफ़ करण लाइ तयारु न आहियो। उन्हनि माण्हुनि खे तड़पायो था। तव्हांखे न हिते सिंध जो माण्हू माफ़ कंदो, न अॻियां तव्हांखे ख़ुदा माफ़ कंदो इन कहर ऐं बर्बरियत लाइ। महिरबानी। अचो 2 मिंट वेहो, अचो। अदा वेही रहो। आवाज थोड़ा पास मुख्य आवाज थोड़ा पानी क्या पानी खड़ी थोड़ा साईं जल्दी साईं 2 मिंट साईं 2 मिंट कोई ते दो साईं वेही रहो। अचो वेही रहो बाबा जेके दिते वेही रहो। पूरा मुन एहतजाजी जेका मुज़ाहिरीन हुया उन्हनि ते वेहो बाबा वेहो लास्ट जेको आहे गुज़िरियल 9 कलाकनि खां हिते थियल आहे। को कानूनी इदारो जेको आहे सो नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। हितां जूं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमायतूं आहिनि या सियासी पॉलिटिकल माण्हू, तव्हां खां अलावा ॿियो केरु न आहे। छा चवंदो? ॾिसो, ॻाल्हि हीअ आहे त असां सियासी धुरियुनि सां बि ॻाल्हायो आहे। उन्हनि खे धणी थियणो पवंदो, सिंध जी मालिकी करणी पवंदी। इहा ॻाल्हि मूं उन ॾींहुं बि चई, वड़ाए साहब बि चई। बाबा ॻाल्हि हीअ आहे त वकीलनि जो इशू असां ॿारनि में आहियूं। असां ठीकु आहे दोस्तनि खे लीड कयूं था, दोस्तनि सां गॾु आहियूं, पर असल में पॉलिटिकल इशू आहे। पॉलिटिकल माण्हुनि खे अॻिते अचिणो पवंदो। तव्हांखे आउं ॿुधायां थो ऐं उन्हनि खे शामिल थियणु घुरिजे सभिनी खे। ॿी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि सां असां ॻाल्हायूं पिया, छा वजह आहे छा न आहे, असां पंहिंजो मौक़िफ़ ॾींदासीं। बहरहाल फुकला खे दॿाइण ऐं बबर लोही जी तहरीक कामयाब थी। ही चाहिनि था त सिंध जे माण्हुनि में हिकिड़ो अहिड़ो टेरर क्रिएट थिए। ही मोरो वाइदो हैदराबाद खां पोइ जे वधि खां वधि वकीलनि खे वेलकम कयो, गुलनि जो वर्खाऊं कयूं, वकीलनि खे ईंदे वेलकम कयूं, वेंदे वेलकम कयूं। ऐं सम्झां थो ही उन्हनि खे हिकिड़ी सज़ा ॾिनी वई आहे ऐं असां उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। बाक़ी थोरी देरि में
असां वकील पाण में मिली दोस्तनि सां मिली लाइ अमल ठाहे था वठूं। इहो असांखे अहसासु आहे त 9 कलाकनि खां दोस्त वेठल आहिनि ऐं कहिड़ी पोज़ीशन में आहिनि, कीअं आहिनि। असीं सुलझल माण्हू आहियूं, ज़ाहिरा पढ़िया लिखिया माण्हू आहियूं, तहरीकी माण्हू बि आहियूं, 13 ॾींहं धरणे ते वेही आया आहियूं। तंहिं करे इंशाअल्लाह ताला अला ख़ैर कंदो, जेका बि शइ हूंदी उहा जी जी जी। ॾिसो आमिर नवाज़ बड़ाई साहब कल ई उनजे मुतलिक़ चयो आहे त पुरस हिकिड़ी जेका पुरअमन सिंध आहे उनखे तव्हां तशदुद में पिया कयो। उनजी उहा ई ॻाल्हि आहे जेका तक़रीबन मुंहिंजी ॻाल्हि आहे। हींअर बि ॻाल्हि ॿोल थी आहे, लेकिन ज़ाहिर आहे असांजी ॿार वरी कोऑर्डिनेट कंदी आहे शयुनि खे। ऐं त तुर्त मूंखे निकिरणो पहुचणो, जॾहिं मूं ॾिठो त केरु कोन्हे आयो त मूंखे त एट एनी कास्ट पहुचणो हो दोस्तनि वटि। माना मूं वटि ॿियो को ऑप्शन ई न हो। तव्हां सिंध जे दोस्तनि सां बीहां ऐं मुंहिंजो मरण जीअण तव्हां सां आहे ऐं तव्हां सां गॾु हूंदुसि हर सूरत हाल में इंशाअल्लाह ताला। बाक़ी हाणे ॻाल्हि इहा आहे जेको नुक़सानु थियो आहे उहो नुक़सानु त थी चुको आहे। उहो नुक़सानु हाणे उन नुक़सान जी क़ीमत अदा करणी आहे सिंध गवर्नमेंट खे। पोइ उहा कीअं कंदी, कहिड़े तरीक़े सां कंदी, उन जो असां हिकिड़ो लाइ अमल चार्ट आउट कंदासीं। तव्हां छो चवां थो इहो बि सिंध गवर्नमेंट जे कॾहिं इन ते आहे त तकिड़ो तुर्त को जेको आहे सो CM हाउस जो घेराव थिए, जल्द खां जल्द थिए। त तव्हांखे जेकॾहिं एॾी तकड़ आहे त पोइ असांखे हिकिड़ो कन्वेंशन कॉल करिणो पवंदो। लाहौर जो कन्वेंशन थिए पियो, पोइ असां तव्हां वटि हलिया ईंदासीं। या बिस्मिल्लाह, पोइ तव्हांजा हथियार असांजा ख़ालियत, वकील हूंदा, पढ़ियल लिखियल समाज हूंदो, दोस्त हूंदा, सिंध जा दोस्त हूंदा, पोइ ॾिसूं था भला छा आहे। ठीकु आहे न। असां हिकिड़ो मुकमल जेको लाइ अमल ॾींदासीं उहो हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू वारो पुरअमन असांजी जदोजहद आहे। का बि असांजी असां वटि को न पथर आहे न हथियार आहे। असां वटि पेन आहे, कलम आहे, असां वटि ही कारो कोट आहे, असां वटि कानूनी सहारा आहिनि। जेका बि शइ आहे इंशाअल्लाह ताला उन ते कंदासीं। ऐं वरी दोस्तनि खे चवां थो त पंहिंजा रविया सुधारियो, ईअं न थिए जो जेको राणा सनावला चयो सिंध जा माण्हू जुतियूं छॾे भॼंदा। सुभाणे पीपलो तव्हांखे जुतियूं छॾे भॼणो पवे सिंध मां, पोइ तव्हांखे केरु क़बूल बि न करे। उन खां पहिरीं तव्हां पंहिंजूं अखियूं खोलियो। ऐं पीपल्स पार्टी में ॾिसो, हर पार्टी में सुठा माण्हू बि हूंदा आहिनि, गैरतमंद माण्हू बि हूंदा आहिनि। सॼियूं पार्टियूं ख़राब न हूंदियूं आहिनि। उन्हनि गैरतमंद माण्हुनि खे चवां थो अगरि को उन्हनि में गैरतमंद दोस्त आहे त उहो बाबा